मोकल मिली? अच्छा ठीक है, हलो हलो घर। मूं बनी यो कम करे करे आऊं भी थकी पियो या। अच हलो घर। अच्छा ठीक है, ख़बर भला स्कूल त तू रोज वेंदी है पर अज मुझे कुछ भला थोड़ो परी बुधाए, कुछ बते लफ्ज दिसां त सही तो ते उस्तादन केरी मेहनत कई है? बाबा असां ते जेतरी उस्तादन मेहनत कई है तू चवे तो तव्हां खे परी थी बुधाया। अच्छा भला ठीक है, भला पंज परी तो बुधाए बते लफ्ज दिसां सही बुधा त पोए बाबा बुध मुंजी एबीसी ए ते अल्लाह खान दे बी दे बिस्मिल्लाह खान शुरू कर, सीधे चोरी न कर, डी दे दीन से ई दे इल्म हासिल कर, एफ से फर्ज अल्लाह जो पूरो कर, जी दे गुस्सा न कर, एच से हज अदा कर, आई दे इबादत अल्लाह जी कर, जे दे जमात संगत नमाज पर, के दे कलमू पर, एल दे ला इलाहा इल्लल्लाह पर, एम दे मोहम्मद रसूलुल्लाह पर, एन दे ना उम्मीद थी अल्लाह मा, ओ दे उम्र जो लिहाज कर, जी दे पर्दो करो, क्यों दे कुरान पढ़ो, आज दे रोजो रखो, एस दे शुक्र करो, टी दे तौबा करो, यू दे उम्मीद अल्लाह में रखो, वी दे वजू में रहो, नब्लू दे वक्त जो कदर करो, एक्स दे एक्स्ट्रा नफल पढ़ो, वाई दे यकीन अल्लाह में रखो, जेट ते जिक्र अल्लाह जो करो। वाह दे वाह जबरदस्त। अच्छा या सब मन उस्तादन जी मेहनत आहे। सलाम आहे अहिड़ो मुंहिंजे मन हिन उस्तादनि खे वाक़ई सलाम आहे जेके माना छा वीचारा पंहिंजे माना बचनि ते मेहनत कनि था। अच्छा भला हिन खां अलावा कुझु अञा ॿियो यादि आहे भला के उस्तादनि जे शान में के दुनिया के वधे लफ्ज़ चई ॿुधाए भला? जिंदगी की दरसगाह में ये जो उस्ताद होते हैं हकीकत में ये कौम के बुनियाद होते हैं। उस्ताद वो बोला है देखो पंहिंजी खुशबू सा इन दुनिया में इल्म अदब ऐं दोस्ती जो पैगाम दे थो। अल्लाह सा सभिनि खे उस्तादनि जो अदब ऐं एहतराम अल्लाह तौफीक अता फरमाए। वाह थी वाह जबरदस्त। वाकई उस्ताद ई आहिनि जेकी माउ पीउ खां पोइ असल जिंदगी जो मक़सद ॿारनि खे उस्ताद ई सेखारीनि था। वाह वाह जबरदस्त। अच्छा भला ईअं सिंध वासियुनि जे लाइ को ॿियो को पैगाम? हाँ यो सभिनि खे पैगाम ॾियणु चाहियां थी पंहिंजे बच्चनि ऐं पंहिंजी नियाणियुनि खे तइलीम जे ज़ेवर सां नवाज़ियो। नियाणियुनि खे पुट जे बराबरि न सम्झणु इहो समाज में ॾोह आहे। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त इल्मु मर्द ऐं औरत ते फर्ज़ आहे। पोइ असां छो पंहिंजी नियाणियुनि खे तइलीम खां महरूम कयूं? चवंदा आहिनि त मर्द पढ़ियो फर्द पढ़ियो औरत पढ़ी सॼो घर पढ़ियो। असां दुनिया जी क़ौमुनि सां तॾहिं बराबरी करे सघूं था इल्मु पढ़ाईंदासीं सन सवारींदासीं। इल्मु पढ़ायो सन सवारियो तइलीम जिंदाबाद।